अस्सलाम वालेकुम। अच्छा, असां डिस्कस कयूं पिया ऑस्ट्रेलिया कॉन्टिनेंट के। पहिरियों असां डिस्कस कयोसीं त ऑस्ट्रेलिया कंट्री में ॿ शयूं हूंदियूं आहिनि, ऑस्ट्रेलिया ऐं प्लस तस्मानिया। ऐं जेकॾहिं उन में टियों कंट्री जेको आहे सो यानी कि टीं स्टेट या मिलाए छॾियूं पपुआ न्यू गिनी, त इहो असांजो ऑस्ट्रेलिया कॉन्टिनेंट थी वेंदो। अच्छा, हाणे पपुआ न्यू गिनी जेको आहे इहे ॿिनि हिसनि में विरहायल आहे। हिन पासे खे चइबो आहे न्यू गिनी, ठीकु आहे। हिनखे छा चइबो आहे? न्यू गिनी। ऐं हिनखे चइबो आहे पपुआ न्यू गिनी। हाणे पपुआ जेको न्यू गिनी आहे इहो जोग्राफिकली त ऑस्ट्रेलिया में या ओशियाना जो हिसो आहे, पर पॉलिटिकली उहो इंडोनेशिया जो हिसो आहे, ठीकु आहे। ईअं तव्हांखे यूरोप में बि मां पढ़ाया हुअमि त 4 खां 5 कंट्रीज़ आई थिंक जेके जोग्राफिकली त यूरोप में हुया, पर पॉलिटिकली उहे छा आहिनि, एशिया में आहिनि। सो हे जेको न्यू गिनी आहे इहो पॉलिटिकली इंडोनेशिया में आहे, या ईअं सम्झो खणी एशिया में अचे थो पियो, ऐं जोग्राफिकली ओशियाना में अचे थो पियो। हाणे ओशियाना छा आहे? ओशियाना हिकिड़ो जेको आहे सो रीजन आहे। हाणे ओशियाना में छा छा थो अची वञे? हिते वरी तव्हांजी न्यूज़ीलैंड आहे, न्यूज़ीलैंड क्रिकेट टीम तव्हां ॿुधी हूंदी, ठीकु आहे। हिते न्यूज़ीलैंड आहे। हाणे न्यूज़ीलैंड, तस्मानिया, ऑस्ट्रेलिया, पपुआ न्यू गिनी या न्यू गिनी, ऐं प्लस में हिते चंद जेको आहे जज़ीरा आहिनि। टोटल मुंहिंजे ख्याल में 14 इहे स्टेट्स या जज़ीरा मिलाए सिलाए थियनि था। इन सॼे खे पाण छा चवंदा आहियूं? ओशियाना रीजन, ठीकु आहे। सो हाणे थोरो रिपीट या रिकॉल करे था वठूं त ऑस्ट्रेलिया कंट्री में ऑस्ट्रेलिया ऐं तस्मानिया ॿई ईंदा आहिनि, इहे मिली करे ऑस्ट्रेलिया कंट्री ठाहींदा आहिनि। ऐं जेकॾहिं असां हिन में पपुआ न्यू गिनी इंक्लूड कंदासीं त इहो ऑस्ट्रेलिया कॉन्टिनेंट थी वेंदो। हाणे जेकॾहिं हिन में वरी न्यू गिनी बि ऐं न्यूज़ीलैंड ऐं प्लस में जेके हिते जज़ीरा आहिनि सभु मिलाईंदासीं त असांजो छा ठही वेंदो? ओशियाना रीजन ठही वेंदो, ठीकु आहे। अच्छा, हाणे ऑस्ट्रेलिया जेको आहे, जेकॾहिं असां इनखे इहो इनखे हितां तव्हांजी गुज़रे थी पई ट्रॉपिक ऑफ कैप्रिकॉर्न, ठीकु आहे, ट्रॉपिक ऑफ कैप्रिकॉर्न। हाणे इहे इमेजिनरी लाइन आहे जेका तव्हां EDS में ऑलरेडी पढ़ी आया हूंदो। जेकॾहिं बिलफर्ज़ कंहिंजो नाहे पढ़ियल या थोरो सम्झणु चाहियो था त मां तव्हांखे मिंट में जेको आहे सो एक्सप्लेन कयां थो पियो। त धरती खे जेकॾहिं असां ॿिनि हिसनि में विराईंदासीं, हिकिड़ी इमेजिनरी लाइन हितां असां कढंदासीं त हिनखे पाण चवंदा आहियूं इक्वेटर, ठीकु आहे, जेका धरती खे एक्ज़ैक्टली ॿिनि हिसनि में विराईंदी आहे। अच्छा, हिन खां 23.5 डिग्री ते मथे बि हिकु लाइन हूंदी आहे, हेठि बि हिकु लाइन हूंदी आहे। हाणे इनखे पाण चवंदा आहियूं ट्रॉपिक्स चवंदा आहियूं, ठीकु आहे। हाणे मथे खे छा चवंदा आहियूं? ट्रॉपिक ऑफ कैंसर, ट्रॉपिक ऑफ कैंसर, ऐं हेठि खे चइबो आहे ट्रॉपिक ऑफ कैप्रिकॉर्न। हाणे इनखे यादि रखण जी हिकिड़ी शॉर्ट ट्रिक बि तव्हांखे मां ॿुधाए छॾी त जेका हल्की शइ हूंदी आहे उहा पाणी में मथे तरंदी आहे, जेका भारी हूंदी आहे उहा हेठि वेझी वेंदी आहे। सो ॿई ट्रॉपिक्स आहिनि। हाणे यादि न रहंदो आहे त हिन मथे खे कैंसर चवंदा आहियूं या हेठि खे कैंसर चवंदा आहियूं। त कैंसर लफ़्ज़ जेको आहे तव्हां ॾिसी सघो था पिया त उहो नंढो आहे, CANCER। कैप्रिकॉर्न उन जे मुक़ाबले में छा आहे? वॾो आहे, या ईअं सम्झो भारी आहे। त भारी शइ हेठि ऐं हल्की शइ मथे हूंदी, ठीकु आहे। सो इहा ट्रिक तव्हांखे ध्यान में रखणी आहे। हाणे जेको ऑस्ट्रेलिया आहे उहो बेसिकली कुझु हिन जॻह ते अचे थो पियो। त इनखे तव्हां ॾिसंदो त तक़रीबन ॿिनि हिसनि में इनखे जेको ट्रॉपिक ऑफ कैप्रिकॉर्न आहे इहो ॿिनि हिसनि में विराए थो पियो। त हाणे जेको मथियों आहे इहो तव्हांजो थी वेंदो ट्रॉपिकल रीजन, ठीकु आहे, ट्रॉपिकल रीजन। ऐं हेठियों तव्हांजो छा थी वेंदो? टेम्परेट रीजन। हाणे जेकॾहिं टेम्परेट रीजन जी ख़बर न आहे त मां तव्हांखे ॿुधायां थो, जेको हे आहे यानी कि इक्वेटर ऐं जेके हे ट्रॉपिक्स हूंदा आहिनि, इन जो जेको हे विच वारो एरिया आहे इनखे पाण चवंदा आहियूं ट्रॉपिकल रीजन। हिते वरी तव्हांजो आर्कटिक सर्किल ऐं हिकु जेको आहे अंटार्कटिक सर्किल हूंदो आहे। वरी हिन ट्रॉपिक्स ऐं जेको हे सर्किल आहे यानी कि 66.6 डिग्री ते हूंदो आहे, इन्हनि जे विच वारो जेको हे वारो एरिया आहे इनखे टेम्परेट रीजन चइबो आहे। अहिड़े तरीक़े सां हिते बि हे टेम्परेट रीजन, ठीकु आहे। यानी कि इक्वेटर खां मथे 23.5 डिग्री ते तव्हांजो कहिड़ो आहे? ट्रॉपिकल रीजन आहे, जीअं हे आहे ऐं हेठि बि ॿई पासा। वरी अहिड़े तरीक़े सां जीअं तव्हां 23.5 डिग्री क्रॉस कंदो त 66 जेको आहे 5 या 6 डिग्री ताईं तव्हांजो छा थी वेंदो? जेको आहे सो टेम्परेट रीजन शुरू थी वेंदो। सो हे तव्हांजो टेम्परेट रीजन आहे। अहिड़े तरीक़े सां हिते वरी हे टेम्परेट रीजन आहे। सो हे ऑस्ट्रेलिया तव्हां ॾिसंदो त इहो ॿिनि हिसनि में विरायल आहे। इन जो मथियों हिसो जेको आहे इहो ट्रॉपिकल रीजन में अचे थो, यानी कि मथे हिसे में जेके बि शहर या कंट्रीज़ या जेके स्टेट्स या जेकी बि ईंदियूं उन्हनि जो जेके मौसमी हालात हूंदा, उते जेके फ्रूट्स हूंदा ऐं जेकी बि शयूं हूंदियूं उहे मौसमी लिहाज़ खां ॿियूं हूंदियूं। ऐं हेठि जेको हूंदो टेम्परेट रीजन उन में वरी थोरो चेंज हूंदो आहे, ठीकु आहे। अच्छा, हाणे चऊं था पिया इन जे जेको आहे इर्द गिर्द ओशियन्स कहिड़ा आहिनि ऐं सी कहिड़ो आहे। त इन जे हिन पासे ॾों इंडियन ओशियन आहे, ठीकु आहे। हे सॼो हिते इंडियन ओशियन, अञा हेठि हलिया वेंदो त तव्हांजो सदर्न ओशियन आहे। ओशियन्स में असां ऑलरेडी इहो डिस्कस करे आया आहियूं। हिन पासे ॾों तव्हांजो पैसिफिक ओशियन अथसि। जेकॾहिं मथे हूंदो त हिते चवंदो नॉर्थ पैसिफिक ओशियन, हिते ईंदो त साउथ पैसिफिक ओशियन, ठीकु आहे। राइट साइड ॾों पैसिफिक ओशियन अथसि, लेफ्ट साइड ॾों हिन पासे ॾों जेको आहे इंडियन ओशियन अथसि। ओशियन तमामु वॾियूं वाटर बॉडीज़ हूंदियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां सी कॾहिं कॾहिं पुछी वेंदा आहिनि त हिते तव्हांजो जेकॾहिं तव्हांजो हिते जेको आहे सो हे, अच्छा हे मां धरती जे ॿाहिरों ठाहे छॾियो आहे, बेसिकली हे ऑस्ट्रेलिया जे ॿाहिरों ठाहिणु चाहियां पियो। मां हिकु दफ़ो वरी ठाहे थो वठां। हिते तव्हांजो ऑस्ट्रेलिया थी वियो, हिते तव्हांजो हे न्यू गिनी थी वियो, जंहिंखे मां ॿिनि हिसनि में विरायां थो पियो। हे पपुआ न्यू गिनी आहे, ठीकु आहे। ऐं हे कहिड़ो आहे? न्यू गिनी आहे, ठीकु थी वियो। ऐं हिते तव्हांजो मुंहिंजे ख़्याल में ईस्ट तैमूर आहे। हाणे हिते जेको तव्हांजो थींदो उहो तैमूर सी या ईस्ट तैमूर सी सॾिबो आहे, ईस्ट तैमूर
सी हिन जे हिन पासे ॾों। हिते तव्हांजो कोरल सी आहे, ठीकु आहे। हिते तव्हांजो न्यूज़ीलैंड आहे, हिते तव्हांजो छा आहे तस्मानिया आहे, ऐं हिते तव्हांजा मुख़्तलिफ़ नंढा वॾा जेके आहिनि सो आइलैंड्स आहिनि। सो कॾहिं कॾहिं कोरल सी पुछियो वेंदो आहे किथे आहे, त इहो तक़रीबन न्यूज़ीलैंड ऐं ऑस्ट्रेलिया जे विच में आहे। ऐं तैमूर सी किथे आहे या ईस्ट तैमूर सी किथे आहे, त इहो तव्हां चवंदो जेको ईस्ट तैमूर सी कंट्री आहे उनजे ऐं ऑस्ट्रेलिया जे विच में आहे, ठीकु आहे। हिन पासे ॾों तव्हांजो पैसिफिक ओशियन आहे, सॉरी इंडियन ओशियन आहे, ऐं हिन पासे ॾों तव्हांजो कहिड़ो आहे पैसिफिक ओशियन आहे। वरी पैसिफिक ओशियन फर्दर ॿिनि हिसनि में जेको मथे पासे हूंदो त नॉर्थ पैसिफिक ओशियन सॾिबो, हेठि हूंदो त साउथ पैसिफिक ओशियन सॾिबो। अच्छा, ऑस्ट्रेलिया जा जेके रहायशी आहिनि उनखे कैंगरूस सॾियो वेंदो आहे, ठीकु आहे। अच्छा, इन जो कैपिटल सिटी घणा स्टूडेंट ग़लति करे ईंदा आहिनि, छो जो सिडनी ऐं ॿियो कहिड़ो आहे मूंखे ज़हन में नथो अचे, मेलबर्न। सिडनी ऐं मेलबर्न ॿ वॾा मशहूरु जेके आहिनि सो इन जा सिटीज़ आहिनि, ऐं उहे ई उनजो कैपिटल सम्झो वेंदो आहे, हालांकि इहो ग़लति आहे। इन जो कैपिटल सिटी छा आहे कैमरा, CANBERA कैमरा। ऐं इन जा जेके सिटीज़न हूंदा आहिनि उनखे छा सॾियो वेंदो आहे कैंगरूस सॾियो वेंदो आहे। न्यूज़ीलैंड जा जेके सिटीज़न हूंदा आहिनि उनखे कीवीज़ सॾियो वेंदो आहे। कीवी जेको आहे हिकिड़ो झिरकी वांगुरु नंढड़ो परिंदो हूंदो आहे। अच्छा, हाणे चऊं था पिया इन जो जेको लार्जेस्ट जेको आहे कॾहिं कॾहिं तव्हां खां इन जी जेका हाईएस्ट माउंटेन पीक आहे ऑस्ट्रेलिया जी उहा पुछी वेंदी आहे, लार्जेस्ट रिवर पुछी वेंदी आहे, ऐं उनखां पोइ डिज़र्ट्स कहिड़ी हूंदियूं आहिनि उहे पाण डिस्कस कयूं था। अच्छा, लार्ज जेको आहे सो रिवर्स ऐं माउंटेन्स वग़ैरह डिस्कस करण खां पहिरियों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहो 6th लार्जेस्ट कंट्री आहे। असां हाणे ऑस्ट्रेलिया कंट्री जी ॻाल्हि कयूं था, 6th लार्जेस्ट कंट्री बाय एरिया, ठीकु आहे। 6th लार्जेस्ट कंट्री यानी दुनिया में जेके मुल्क आहिनि 6 नंबर ते हिन जी वॾी में वॾी आबादी आहे, सॉरी एराज़ी आहे। हाणे जेका तव्हांखे लार्जेस्ट ऐं स्मॉलेस्ट वारी वीडियो हुई उन में तव्हांखे मां लार्जेस्ट कंट्रीज़ बाय एरिया ऐं बाय पॉपुलेशन पढ़ायो। हाणे जेकॾहिं हे 6 नंबर ते आहे, हिन खां मथियां 5 कहिड़ा आहिनि, त पहिरें नंबर ते वॾो वॾो एरिया असांजो रशिया आहे, मिंट में शयुनि खे थोरो रिकॉल करे वठूं था पिया। ॿिए नंबर ते असांजो कहिड़ो आहे कैनेडा, ठीकु आहे। 3 नंबर ते असांजो छा आहे चाइना। 4थे नंबर ते असांजो छा आहे USA। 5 नंबर ते तव्हांजो छा आहे ब्राज़ील, ऐं 6 नंबर ते असांजो छा आहे ऑस्ट्रेलिया आहे, ऐं 7 नंबर ते इंडिया। हाणे इहो छा आहे बाय एरिया, ठीकु आहे। हिन जो एरिया तमामु वॾो आहे, यानी कि 6 नंबर दुनिया जो वॾो में वॾो मुल्क आहे एरिया जे एराज़ी जे लिहाज़ खां, पर आबादी हिन जी तमामु घटि आहे। घणी अथसि 25 मिलियन। हाणे 25 मिलियन जो मतिलबु आहे करोड़नि में जेकॾहिं चऊं त असां चवंदासीं 2.5 करोड़ यानी कि 2.5 करोड़। हाणे 2.5 करोड़ तक़रीबन कराची जी आबादी आहे, यानी एराज़ी जे लिहाज़ खां पाकिस्तान खां मुंहिंजे ख़्याल में 7 टाइम्स वॾो आहे, या तव्हां ॾिसी सघो था पिया त दुनिया जो 6 नंबर वॾो में वॾो मुल्क आहे, त केतिरो वॾो हूंदो जेको इंडिया खां बि एराज़ी में वॾो आहे। ऐं आबादी सिर्फ़ु केतिरी अथसि असांजी जेतिरी कराची जी आबादी आहे एतिरी आबादी अथसि। सो हिन में आबादी तमामु घटि आहे, ऐं इहे वेलफेयर स्टेट सॾी वेंदी आहे। सॼी दुनिया खां जेके माइग्रेंट्स हूंदा आहिनि उनखे वेलकम कंदा आहिनि, पर जेके प्रोफेशनल हुजनि, जेके उनजे कम जा माण्हू हुजनि, अकाउंटेंट हुजनि, डॉक्टर हुजनि, इंजीनियर्स हुजनि, उन्हनि खे वेलकम कंदा आहिनि, छो जो हिन वटि एराज़ी तमामु घणी ख़ाली पई आहे। कैनेडा में बि इहो सेम केस आहे, हुनजी एराज़ी तमामु घणी आहे ऐं आबादी घटि अथसि, ठीकु आहे। सो इहो हुयो जेको आहे सो 6th लार्जेस्ट कंट्री आहे बाय एरिया, ऐं पॉपुलेशन 2.5 करोड़ आहे, या जेकॾहिं मिलियन में पुछनि त 25 मिलियन थी वेंदा। कैपिटल सिटी हिन जो कैमरा आहे। हाणे हिन जी लार्जेस्ट जेका रिवर आहे उनजो नालो आहे मरी, MURREUY अथसि या वाय अथसि, मरी रिवर, ठीकु आहे। हाणे इहा तक़रीबन 2500 किलोमीटर डिघी आहे, कॾहिं कॾहिं हिन जी ट्रेक बि पुछा कई वेंदी आहे। अच्छा, हे आहे 1st नंबर ते। वरी 3rd नंबर ते हिन जी जेका लार्जेस्ट जेका रिवर आहे उहा बि अक्सर पेपर में पुछी वेंदी आहे, छो जो हुन जो नालो डिफरेंट आहे। छा नालो अथसि डार्लिंग रिवर। अक्सर पेपर में ईंदो अथव त डार्लिंग रिवर जेको आहे सो किथे आहे, त इहा ऑस्ट्रेलिया जे अंदरि आहे, तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 1400 खां 1500 किलोमीटर डिघी आहे, ऐं 3rd लार्जेस्ट रिवर आहे कंहिंजी ऑस्ट्रेलिया जी, ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां असां डिज़र्ट्स ते चऊं था, डिज़र्ट्स जे अंदरि तमामु घणा आहिनि। अच्छा, कंट्री विथ नो एक्टिव वॉल्केनो, ठीकु आहे। वॉल्केनो चइबो आहे आतिश फिशा खे जंहिंजे अंदरि लावा जेको आहे पिघरियल निकिरंदो आहे, त ऑस्ट्रेलिया जे अंदरि कोई बि एक्टिव वॉल्केनो न आहे। इहो बि अक्सर पेपर में पुछा कयो वेंदो आहे, त कंट्री विथ नो एक्टिव वॉल्केनो, त उहो कहिड़ो आहे ऑस्ट्रेलिया आहे। अच्छा, मरी जेको आहे रिवर असांजा पढ़ी आहे MURREY। अच्छा, उनखां पोइ हिन जा आहिनि डिज़र्ट्स, इहे बि हिन जा फेमस आहिनि ऐं तमामु घणा आहिनि, ऐं पुछा बि कई वेंदी आहे पेपरनि में। त हिन जो वॾो में वॾो आहे ग्रेट विक्टोरिया, ठीकु आहे, ग्रेट विक्टोरिया डिज़र्ट। हाणे इहो तव्हांखे पेपरनि में बि पुछी सघनि था पिया। हिकिड़े ॾींहुं पूरो लेक्चर ठाहींदासीं दुनिया जा जेके फेमस रिवर्स आहिनि जेको आहे सो उहो किथे आहिनि। दश्त लूत जेको आहे उहो पुछा कयो वेंदो आहे, सैंडी डिज़र्ट पुछा कयो वेंदो आहे। अहिड़े तरीक़े सां सहारा, गोबी डिज़र्ट कहिड़ा किथे आहिनि, उनजी एरिया किथे आहे, काई नंबर ते दुनिया में, अलॻि सां हिकिड़ो लेक्चर असां सिर्फ़ु डिज़र्ट्स ते ठाहींदासीं, ठीकु आहे। हाणे फ़िलहालु असां पढ़ूं था पिया ऑस्ट्रेलिया जा डिज़र्ट्स। पहिरें नंबर ते कहिड़ो आहे ग्रेट विक्टोरिया डिज़र्ट। असांजो ॿिए नंबर ते आहे सैंडी डिज़र्ट, सैंडी बीच बि अथव, ठीकु आहे। दुनिया जो जेके बिज़ीएस्ट बीचिस हूंदा आहिनि उनमें हिकिड़ो सैंडी बीच बि आहे, पर हिते सैंडी डिज़र्ट। अच्छा, उनखां पोइ असांजो आहे सिम्पसन। हाणे नाला जेके आहिनि न थोरा चेंज आहिनि, त इन करे अक्सर पुछा वेंदा अथव, इहे यादि करे छॾिजो। सिम्पसन डिज़र्ट बि किथे आहे ऑस्ट्रेलिया में। अहिड़े तरीक़े सां गिब्सन डिज़र्ट बि किथे आहे ऑस्ट्रेलिया में आहे।
ऐं टनेमिया या तानामिया वाट एवर, ऐं इहो जेको आहे सो इहो बि ऑस्ट्रेलिया में। हे 4-5 डिज़र्ट्स आहिनि जेके तव्हांखे ध्यान में रखणा आहिनि। अच्छा, पेपर में पुछिया वेंदो आहे त हाईएस्ट माउंटेन पीक ऑफ ऑस्ट्रेलिया, हाईएस्ट माउंटेन या हाईएस्ट माउंटेन पीक ऑफ ऑस्ट्रेलिया, त हिन नालो अथव माउंट। हाणे हिनखे पढ़िबो कीअं, हिन जो पहिरियों मां स्पेलिंग लिखी वञा, KOACIUSCZKO, ठीकु आहे। हाणे हिनखे पढ़िबो कीअं, कोज़िओस्क्वा, ओस्को, KOW या ओस्क्वा, कोज़िओस्को, ठीकु आहे, माउंट कोज़िओस्को, बसि यादि करे छॾियो, रटो हणी छॾियो। माउंट कोज़िओस्को जेको आहे हिनजी हाईएस्ट माउंटेन पीक आहे कंहिंजी, ऑस्ट्रेलिया जी, ठीकु आहे। सो हाणे जेके जेके शयूं असां पढ़ियूंसीं उन्हनि खे असां मिंट में रिकॉल करे वठूं था पिया। त ऑस्ट्रेलिया इज़ 6th लार्जेस्ट कंट्री बाय एरिया इन द वर्ल्ड, उनजी आबादी जेका आहे 2.5 करोड़ आहे या 25 मिलियन आहे, ऐं उनजी जेका कैपिटल सिटी आहे कैमरा आहे, उनजी जेका करेंसी आहे उहा ऑस्ट्रेलियन डॉलर आहे, ठीकु आहे, ऑस्ट्रेलियन डॉलर। अच्छा, उन खां पोइ असां पढ़ियोसीं त ऑस्ट्रेलिया कंट्री जे अंदरि ऑस्ट्रेलिया ऐं प्लस तस्मानिया ईंदो आहे, ऑस्ट्रेलिया प्लस तस्मानिया। ऑस्ट्रेलिया कॉन्टिनेंट जे अंदरि वरी हिन में असां पपुआ न्यू गिनी मिलाईंदासीं त असांजो ऑस्ट्रेलिया कॉन्टिनेंट ठही वेंदो। वरी हिन में असां न्यू गिनी ऐं प्लस में न्यूज़ीलैंड ऐं कुझु आइलैंड्स मिलाईंदासीं, टोटल 14 थी वेंदा स्टेट्स या कंट्रीज़। त इहो असांजो छा थी वेंदो, ओशियाना रीजन थी वेंदो। कोरल सी राइट साइड ॾों अथसि, लेफ्ट साइड ॾों टॉप ते जेको आहे सो तैमूर सी अथसि, ऐं उनखां पोइ लेफ्ट साइड ॾों इंडियन ओशन अथसि, राइट साइड ॾों पैसिफिक ओशन अथसि। सो जेके जेके अहम शयूं हुयूं, सैंडी डिज़र्ट, विक्टोरिया डिज़र्ट, गिब्सन डिज़र्ट, सिम्पसन डिज़र्ट, इहे असां पढ़ी आयासीं। उनखां पोइ जेका हाईएस्ट माउंटेन पीक आहे उहा असां पढ़ी आयासीं, कोज़िओस्को वाट एवर, बसि रटो हणी छॾियोसि। ऐं उनखां पोइ जेको आहे सो लार्जेस्ट जेका रिवर हुई उहा पढ़ी आयासीं त मरी रिवर, ऐं जेका उनजी ॿी फेमस रिवर आहे जेका पेपर में पुछी वेंदी आहे, डार्लिंग रिवर। सो इहे कुझु अहम शयूं हुयूं जेके असां ऑस्ट्रेलिया जे बारे में पढ़ियूंसीं। ऐं तव्हांजा 6 जेके आहिनि कॉन्टिनेंट पूरा थी विया, बाक़ी जेको आहे सो तव्हांजो अंटार्कटिका रहियो, जंहिंमें 2 खां 3 अहम शयूं आहिनि, उहे तव्हां सां मां डिस्कस कयां थो। थैंक यू सो मच।